जोधापुर के ताजुदेरो थाने की हद में गुजरियल ॾींहुं नामालूम हथियारबंदनि की फायरिंग में क़त्ल थींदड़ नौजवाननि जो केस 24 कलाक गुजरण बावजूद दाख़िल नाहे थी सघियो। पोतिन के वारसनि चयो त खरूस दुर के माण्हुनि पसंद के परणे वारे पुराणे मामले तां असांजे नौजवाननि मथां हमलो कयो आहे, जंहिंमें ख़ालिद मलगाणी, रियाज़ मलगाणी क़त्ल थी विया, जॾहिं त रिक्शा ड्राइवर समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन जो इलाज ट्रामा सेंटर लाड़काणू अस्पताल में हलंदड़ आहे। उन्हनि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। एसएसपी जैकमाबाद मोहम्मद कलीम मलिक की अगवानी में ॾोहारियुनि खिलाफ़ जोधापुर के पका मोहम्मद थाने की हद में ऑपरेशन ॿिए ॾींहुं भी जारी है। जदीद हथियार एपीसी चेन साण करे पुलिस अटालन ॾोहारियुनि जा ठिकाणा ऐं मोर्चा ड्राहे पट करे छॾिया। पुलिस वली मोहम्मद गुलवाणी समेत केतिरनि ई माण्हुनि खे शक की बुनियाद ते गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त ऑपरेशन हिन वक्त हलंदड़ आहे। ठठो बरसां चलिया के गोठ मोहम्मद यूसुफ शोरो के रहवासिन पारां बिरादरी के 15 वरियन के नाबीन नौजवान के गिरफ्तार करण खिलाफ पुलिस थाने आदो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते पीरसन अली बख्श शोरो ऐं ॿियनि चयो त हिकु हफ़्तो अॻु सीआईए पुलिस मुंहिंजे 15 सालनि के नाबीन पुट दिलबर शोरो के गिरफ्तार कंदे गुम करे छॾियो आहे। उन्हनि एसएसपी ठठो ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त सदुस बेगुनाह नाबीन पुट के आज़ाद करे इंसाफ़ कयो वञे। इंगोरजा में भुट्टा बिरादरी की 2 धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े में लठियूं ऐं सिरोटा लगण सबब 2 धुरनि जा 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मज़हर भुट्टो, अयाज़ भुट्टो ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिंध हुकूमत पारां क़ाइम कयल फ्लड एमरजेंसी मॉनिटरिंग सेल पारां सिंधु दरिया में छोड़ थियल पाणी जा ताज़ा अंग अखर जारी कया विया आहिनि। सिंध हुकूमत के तर्जुमान सैयद तहसीन आबदी मूजिब गुडू बैराज के अप स्ट्रीम ते पाणी की आमद 3,22,819 क्यूसिक ऐं डाउन स्ट्रीम ते 3,07,956 क्यूसिक। सखर बैराज में अप स्ट्रीम ते 3,03,480 क्यूसिक ऐं डाउन स्ट्रीम में 2,52,110 क्यूसिक, जॾहिं त कोटरी बैराज के अप स्ट्रीम में 2,73,844 क्यूसिक ऐं डाउन स्ट्रीम में 2,44,749 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। बैराजन में पानी के वहकरन की मॉनिटरिंग 24 कलाक जारी रहंदी।